अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। पनो आखिल मां ॻोठ चूंगा जा रहवासी 3 नौजवान पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि, जॾहिं त वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। बाइजी थाणे जे अदर ॻोठ चूंगा जा रहवासी अली रज़ा अख्तियार ऐं फरहान कलोड़ो 3 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम आहिनि। बाइजी थाणे ते एनसी दाख़िल कराइण बावजूदि पुलिस नौजवाननि जो पतो न लॻाए सघी आहे। अपडेट कयूं पिया। पनो आखिल मां ॻोठ चूंगा जा रहवासी 3 नौजवान पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। बाइजी थाणे जे हद ॻोठ चूंगा जा रहवासी अली रज़ा अख्तियार ऐं फरहान कलोड़ो 3 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। पनो आखिल मां अयाज़ शेख खां। अयाज़ आगा कजो। जी बिल्कुल, पनो आखिल भरिसां 3 नौजवान पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि, जॾहिं त वारसनि पारां उन्हनि जी अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। बाइजी थाणे जी हद आहे। ॻोठ चूंगा जा रहवासी आहिनि 3 नौजवान, अख्तियार अली, अली रज़ा ऐं फरहान कलोड़ो, जेके 3 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम आहिनि, जिन जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। जॾहिं त हिकु नौजवान आहे अली रज़ा, उन जी मोटरसाइकिल जेका आहे उहा ॻोठ जे ॿाहिरां ज़मीन मां ॻोठाणनि खे हथ आई आहे। इन सिलसिले में गुम थियल नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त 3 ॾींहं थी विया आहिनि। बाइजी थाणे ते इतलाह ॾिनो आहे, पर पुलिस हिन वक़्तु ताईं को बि संजीदा क़दम न खयो आहे। असांखे ख़दशो आहे त असांजे नौजवाननि खे अगवा कयो वियो आहे, जॾहिं त उन्हनि जा जेके मोबाइल नंबर आहिनि उहे बि बंदि आहिनि। होॾां जेको आहे बाइजी थाणे जे SHO अलवत पिता पारां राब्तो करण ते ॿुधायो त रिपोर्ट दर्ज कई वई आहे। नौजवाननि जी ॻोल्हा लाइ जांच करे रहिया आहियूं। जी महिरबानी अवां जी अयाज़ आगा करण लाइ।